नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां विशारत सुमरो आया संझा सैयद शामिल कंदासीं हेडलाइंस। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान अॼु क़ौमी असेंबली में बजट इजलास खे ख़िताब कंदो। हुकूमती मेंबरनि मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि खे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली जोड़े वरिती। इजलास में बहितर माहौल बरक़रार रखण जी ज़रूरत। हुकूमत हर इदारे खे तबाह करे छॾियो आहे। PTI नाकामी जो इल्ज़ाम माज़ी जी हुकूमतुनि ते लॻाए थी। हुकूमत 3 सालनि खां एहतिसाब जो नाटक करे रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी बयान खे ॿाराणो सम्झा थो। नून लीग अॻवान ऐसिर इक़बाल जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो बजट में ग़लतियुनि जी निशानी करणु ऑपोज़िशन जो हक़ आहे। बजट पास थियण बाद पेट्रोल ऐं बिजली महांगी थींदी। तारीख़ में पहिरियों भेरो के हुकूमत बजट बाद एतिरा U-टर्न वरिता। सिंध असेंबली में अपोज़िशन इंतहाई नामुनासिब रवैयो रखियो। बजट पेश करण दौरान मुख़ालिफ़ धुर गौर कयो। बजट ते 5 ॾींहं बहस थियणो हो। हुकूमती मेंबरनि अपोज़िशन मेंबरनि जी तकरीर में रुखनो न विधो। अपोज़िशन सिंध असेंबली जी तक़दुस खे पामाल कयो। बजट पास थियण बाद अपोज़िशन हंगामो कयो। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत ॿाहिरां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं मुख़ालिफ़ धुर सिक्योरिटी गार्डनि सां बदतमीज़ी बि कई आहे। 28 जुलाई ते अदालत ॿीहर तलब कयो आहे। मुल्क में कोरोना वायरस के 27 मरीज़ पॉज़। फौतन जो अंग 22,281 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 979 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,57,371 थी वियो। हिन वक़्त ताईं 9,03,484 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका। कोयटा में ज़ियारत जे इलाइक़े मिना में फायरिंग 2 ॼणा मारिजी विया, 1 ज़ख़्मी। लाश अस्पताल मुंतकिल। मारिजी वियलनि में अलहदाद ऐं शाहिद गोरगेज शामिल। घोटकी के कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबलो। ॾोहारियुनि जी फायरिंग में एहलकार अब्दुर्रहमान वसीर शहीद, 1 ज़ख़्मी। पुलिस ऐं हथियारबंदनि में मुक़ाबलो जारी। पुलिस मुक़ाबले में निशानो बणायल बख्तल नाकारा हुजण जो इंकशाफ। नवकोट जे हरिजन कॉलोनी मां राजा कोहली जो कोस घर में टंगियल लाशत। पुलिस वाक़े वारा हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। वदे जी वेझो ॻोठ इज़त जी वाण में पुलिस जी चढ़ाई। 5 ॻोठाणा गिरफ़्तार। अणॼातल हंधि मुंतकिल। पुलिस घर अंदर बीठल 10 ढोर बि काहे वई। ॻोठाणनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। पुलिस जो चवणु आहे त क़तल केस जे घुरिबल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई आहे। खानवाण वेझो ख़ुश्क माइनर खे ॻोठ इमदाद अली ख़ुश्क वटां 10 फुट घारो पइजी वियो। घारे सबबि अंबनि ऐं लीमनि जे बाग़नि समेत 30 एकड़नि ते ॿधल फसल पाणी हेठि। इतला बावजूद आपाशी अमलो घारे वारे हंधि न पहुतो। ऐं में सराई सोलंगी स्टॉप वटि चिंची रिक्शा ऐं कार में टक्कर। 7 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मी में औरतूं ऐं मर्द ॿारड़ा शामिल।